अॼोकी तकरीब की सदारत कंदड़ साईं डॉक्टर खादिम हुसैन सुमर साहब जन खे गुज़ारिश है तो वो अॼु तकरीब पंहिंजा वंदर जा भई तो सुखाणा मखनो कपर तो कुन करे या माटी मंझ मही एडो सूर सही निंड न कजे नाथा मुंहिंजा मोहतरम खोजा साहब ॾाढो जज्बाती तकरीर कंदड़ साईं अबसतार मुंशी साहब महफ़िल जो मोर जंहिं महफ़िली मचाई साईं जमालुद्दीन अबसतार मुंशी साहब साईं गुलाम आखिर साहब कहिड़नि जा नाला वठां सभु महफ़िल जा मोर आहिनि। तारीफ़ूं उन कुदरत वारे जूं जंहिं सभु ज़मीन आसमान धरती चंड वण टिण पखी पखण दरिया बूटा पैदा कया उन सां गॾु तारीफ़ उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं असांखे हिते ॾस ॾिनो त ख़लकींदड़ हिकिड़ो ई ख़ुदा आहे। उन वधीक असांखे ॾस ॾिनो त हीअ जेके बि शयूं आहिनि से अलाह साईं तव्हांजे लाइ तव्हांजी ज़रूरत मुताबिक़ तव्हांजे इस्तेमाल लाइ पैदा कयूं आहिनि। उनमें दरिया था अचनि डंडूं ढोरा था अचनि सर सब्जियूं थियूं अचनि ॿूटा था अचनि वण था अचनि पोखूं थियूं अचनि कणिक थी अचे जुअर थी अचे कुदरत वारे इहे सभु असांजे लाइ पैदा कया आहिनि ऐं कुदरत वारे हिकिड़ी निशानी ॾिनी आहे असांखे उहा इहा त पाण चयो अथई मां तव्हांखे टोलनि में विराए छॾियो त जीअं तव्हां पंहिंजा मसाला पंहिंजे नमूने सां पंहिंजनि शयुनि खे पाण इस्तेमालु कयो। मां सियासतदान आहियां ऐं न शाइर आहियां दोस्त शाइर अलाए कीअं मूंखे सदारत ॾींदनि साईं वारनि जी महिरबानी बसि थोरा ॾुख सूर आहिनि जेके वेही हल था कयूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त दोस्तनि सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ख़ासि करे असांजे खोजे साहिबु जज़्बाती तक़रीर कई सवली सिंधीअ में मां ॻाल्हायां थो सवली सिंधीअ में जीअं असांखे आम माण्हूअ खे सम्झ में अचे काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजो सिंधी माण्हू सम्झे थो भई सिंधी दरिया हुआ कहिड़ो वहंदो कहिड़ो आलीशान नमूने सां वहंदो असांजा ॿुधड़नि पुराणनि खां पुछंदो त सिंधी दरिया पहिरियों शायदि बंद ताईं लॻंदो हो हेॾां भोटी बंद ताईं लॻंदो हो हाणे पाणी कोन्हे को पाणी मथे झलियूं वेठा आहिनि ऐं चवनि था पिया पाणी तव्हांजो आहे ई कोन। हाणे डेम ठाहियूं असां वटि हिते 10 लख क्यूसिक पाणी अचे थो पियो या 20 लख क्यूसिक असांखे क्यूसिकनि जी ख़बर ई कान्हे पढ़ियलनि खे ई ख़बर कान्हे त अनपढ़नि खे केॾां ख़बर हूंदी उन ते बि बंदि था हणनि पिया कब्ज़ो था कनि पिया उनखे असांखे वरी हिकिड़ा अहिड़ा सुहिणा राग था ॿुधाइनि पिया मुशरफ साहिबु फरमाए थो त डेम 15 ठहंदा या 5 ठहंदा उन जा वरी पोइ लॻ छा पिया साईं अरबाब रहीम खां वठी हेठि पिया ताईं तव्हांखे ख़बर आहे नाला मां कहिड़े जा खणा हालत इहा आहे त उहे सभु उन्हनि जा यस मैन आहिनि रागी आहिनि उहे उन्हनि खे हा कयो था अचनि जेॾी महिल इलेक्शन अचे थी ओॾी महिल चवंदा न डेम न खपे असां सिंधी माण्हुनि जे भंडमाड़ी में तकरीर कनि था मेड़ में तकरीर कनि था बादू में तकरीर कनि था ॻाल्हि आहे न डेम असां किथे ठहिराईंदासीं उते सभु ॾेई था अचनि इहे ॻाल्हियूं आहिनि उथंदे मां तव्हांखे ॿुधायां त असां सभिनी माण्हुनि खे इहे ॻाल्हियूं सम्झणियूं पवंदियूं किताबनि जा हवाला किताब पढ़णु तमामु ज़रूरी आहिनि उहे असां जेके पढ़ियल लिखियल आहिनि उनखे पढ़ूं पर हे त आम फार्म जूं ॻाल्हियूं आहिनि सिंधू दरिया जेको भरियल वहंदो सो नथो रहंदो उनखे बंदि कंदो त असां पाणी छा ईंदो पाणी न ईंदो त कणकूं केॾां थींदियूं जुअर केॾां थींदी सारियूं केॾां थींदियूं न थींदियूं त सिंधी माण्हू काॾे वेंदा सिंधी जेका सिंध आहे सिंध में सिंधू दरिया जी कमाई आहे उन खां पोइ मैदनियात छा आहे मैदनियात में कोयलो थो अचे लोहो थो अचे ट्रामो थो अचे रेती थी अचे बजरी थी अचे सीमेंट थो अचे एतिरो त सिंध कमाए थी जो तव्हां ॿुधंदो त 60 सैकड़ो खां 70 सैकड़ो सिंध कमाए ॾियूंसि था असां पाकिस्तान खे ऐं असांखे छा थो मिले असांखे 12 सैकड़ो मिलंदो तव्हांखे अजब थींदो त सॼी सिंध असां 12 सैकड़ो था उन ते गुज़ारियूं उन में छा आहे अधु त मुआज़िर आहिनि पठान घणा था अचनि बंगाली बिहारी घणा था अचनि त इहे सभु इन 12 सैकड़ो में असां गुज़ारियूं आहे पोइ असांखे इहो ई था चवनि भाउ असांखे तव्हांखे जेको नुसुर खणो आहे इहो असां पंहिंजो हिसो था ॾियूं कॾहिं कॾहिं इहो असां ते थोरो करे था छॾनि मथियां साहिब त चवनि था ठीकु आहे पर असां पंहिंजनि हेठियुनि साहिबनि खे बि सुञाणूं हे हिते राग आलापनि था
हिते साहिब कराची में वेही चथे यार ज़बरदस्त 50 सैकड़ो असांखे मिलनि पैसा, उन्हनि खां हेठां वरी उन्हनि जा बाबा लॻनि, अख़बारूं पढ़ंदो उहे अहिड़ा त बयान ॾींदव जो असांजे सिंधी माण्हूअ खे एॾो परेशान कंदा आहिनि जो उन्हनि खे ख़बर ई न पवंदी आहे त असांखे छा थो मिले पियो। नौकिरियुनि जी छा हालत आहे, असां वटि हींअर 80 सैकड़ो, हींअर नई रिपोर्ट आई आहे 80 सैकड़ो असां वटि बेरोज़गार आहियूं। 80 सैकड़ो सिंध जो माण्हू बेरोज़गार वेठो आहे, मैट्रिक खां वठी पोस्ट ग्रेजुएट ताईं PhD ताईं। 350 सिंधी माण्हू PhD आहिनि। पंजाब PhD खे 5000 खां 10,000 जेको रोज़गार न अथसि उनखे पढ़ियल लिखियलनि खे ख़बर हूंदी, 10,000 उन्हनि खे स्कॉलर मिलंदी आहे। 300 350 असां वटि PhD होल्डर आहिनि, उन्हनि खे केरु बि ईअं न साबित कंदो त असांखे को 50,000 उन्हनि न हुजनि। इहा पढ़ियल लिखियल माण्हू जी ॻाल्हि आहे, उहे ई सम्झी सघनि था, पर रोज़गार असां वटि सफ़ा घटि थींदो थो वञे। तंहिंजे करे इहे मसइला एॾा त पेचीदा थींदा था वञनि, ऐं पेचीदा हीअं था थियनि, मथियां साहिब हिकिड़ो ऐलान था कनि, कराचीअ वारा उन जी टेक था बढ़ाइनि, ऐं हेठां वरी उहे असांखे अची नवां रंग था ॿुधाइनि था। नतीजे में छा थो थिए, असां हज़ारें जीअं सिंध कयूं, हज़ारें सचा हुजूं, हज़ारें पंहिंजी ॻाल्हि ऐं कोल ऐं फेल में सचा हुजूं, पर सिंधी माण्हुनि खे इहा ख़बर ई कान्हे त सचार माण्हू, टोपी वारो सिंध माण्हू, सादड़ो माण्हू इहो मूंसां सचो आहे, या उहो पजेरो वारो अचे थो उहो सचो आहे। तंहिंजे करे ख़ुदा रा जेको बि नंढड़ो प्लेटफॉर्म आहे साईं अब्द जी महिरबानी सां थियो आहे। मुख्य उमेद आहे इहो सदाईं साईं उबैद खे हलाईंदो रहनि। साईं अब्द सतार साईं उबैद अचे थो छो त उन सां मुंहिंजी ज़ुबान ते अचे थो, उन सां महफ़िलूं मूं कयूं आहिनि। त ही नंढड़ी महफ़िलूं सही, पर घटि में घटि असां पंहिंजे दुश्मननि खे त सम्झूं न। दुश्मन वॾो केरु आहे, उन खां पोइ असांजो सिंधी माण्हू उन ते इस्तेमालु कहिड़ो थो थिए, असां उन्हनि खे मुंहं साम्हूं चई नथा सघूं। ठीकु आहे, उहे असांजा ताक़तवर आहिनि, पर दिलि में त उन्हनि खे बुरो सम्झूं न। नारा हज़ारे हणूं कुझु कोन थींदो, पर असांखे ख़बर हुजणु खपे त इहे असांजा दोस्त न आहिनि। इहे जॾहिं दोस्त न आहिनि, इन मतिलबु आहे दुश्मन आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ रूपनि में, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में वोटनि जे हिसाबनि सां असां खां वोट वठे था वञनि। ओॾी महिल असांखे सम्झ करणी आहे त इहे माण्हू जेके असांजा कालाबाग डैम जो मसइलो हुजे, जीअं साईं इहे लिखिया आहिनि, इहे मसइला मां वरी तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। हिकिड़ो लिखियो अथई कालाबाग डैम, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, मालियाती अवार्ड। मालियाती अवार्ड मां जेको मां चवां थो 70-80 सैकड़ो असां कमाए ॾियूं था पाकिस्तान खे, असांखे 12 सैकड़ो थो मिले, इहो मालियाती अवार्ड आहे। उन खां पोइ सिंधी तालीम केराई थी वञे, हथ न केराई थी वञे। सभिनी पढ़ियल लिखियल माण्हू खे ख़बर आहे त असांजी तालीम जॾहिं असां पढ़ंदासीं, उस्ताद जो मयार छा हूंदो, उस्ताद छा पढ़ाईंदा हुआ, ऐं तॾहिं केतिरा डॉक्टर इंजीनियर निकिरंदा। हाणे मास्तर केतिरा आहिनि, पर पोइ बि छा आहे त उन्हनि खे मयार नथो रखियो वञे। मास्तरनि खां पंहिंजी पटेवाली ऐं चमचागिरी था वठनि वॾेरा पिया। असांजे उस्ताद साहिबान खां माफ़ी लफ़्ज़ अहिड़ा थो इस्तेमालु कयां पियो, छो त ॾुख जी ॻाल्हि आहे। उस्ताद उन्हनि जा इस्तेमालु था थियनि था उन्हनि वटि, न त उस्ताद जो शान न आहे जो हिकु मैट्रिक पास वॾेरो हुजे उन वटि उन चमचागिरी करे वञे, साईं न करे, उन बूट साफ़ करे। त उस्तादनि लाइ बि सुठी ॻाल्हि न आहे, बल्कि उहा पढ़ियल हिकिड़ो ग्रेजुएट माण्हू आहे, उन जे लाइ उहा कतई सुठी ॻाल्हि कोन्हे का त मैट्रिक पास 1500 गिरे बि जेकॾहिं ज़मीन ते मोतबर न थी वियो। यादि रखो, मोतबर तव्हां आहियो, तव्हां वधीक मोतबर आहियो, तव्हां सम्झो था हिननि मसइलनि खे त सिंध जा मसइला कहिड़ा आहिनि। ऐं जॾहिं लठ वसंदी त यादि रखिजो, पहिरीं लठ तव्हां ते वसंदी, हुननि वॾेरनि ते कोन वसंदव, उहे पजेरनि ते काॾे न काॾे लिकी वेंदा। तंहिंजे करे हींअर खां वठी पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयूं। असां हे जेके बि मसइला आहिनि असांजा, इहे सभु मथां खां मुशरफ ऐं पंजाब त कया ई कया आहिनि। ठीकु आहे, असां चऊं था त उन्हनि कया आहिनि, पर उन्हनि जो ॿाहिरि ॿोली हिते केरु आहे? मुशरफ त असां खां वोट वठणु कोन आयो आहे न, कॾहिं बि वठणु आयो आहे, कॾहिं बि न वठणु आयो आहे। हितां जा माण्हू, असांजा ई माण्हू, असां मां ई गॾिजी करे हुननि जो साथ ॾेई करे असां एॾे गिनियूं था वञनि, हर भर बाबा हे सही आहे, हे सही आहे, इहे ग़लति आहिनि। सिंध जो मसइलो जेको आहे इहो हिननि हीअं कयो आहे, असां ॾाढो भलो था कयूं।
होॾां कालाबाग ॾेन जो मुशरफ ऐलान थो करे मां 5 ॾींहं ठहिराईंदुसि, होॾां अरबाब रहीम जो उन ई ॾींहं ते बयान अचे थो पियो त डेम किथे मुशरफ चयो ई कोन थो न, मुशरफ चयो ई कोन थो त डेम ठाहींदुसि। अहिड़ा कूड़ आहिनि, इन्हनि कूड़नि खे सुञाणो, इन्हनि ॻाल्हियुनि खे सुञाणो, माण्हुनि खे सुञाणो त पंहिंजा कहिड़ा आहिनि, पराया कहिड़ा आहिनि। जेसि ताईं असां में इहा सुञाणप न ईंदी तेसि ताईं असां सुधरी न सघंदासीं। ॻाल्हि खे एतिरो वधाईंदो त कंहिं मुफ़क़िर चयो आहे त धरतीअ ते को बि हिकिड़ो ॿारु ॼमे थो, धरतीअ ते को बि हिकिड़ो ॿारु ॼमे थो त अलाह साईं मुख्य उमेद आहे, मां सम्झां थो त अलाह साईं इंसान मां नाउमेद न थियो आहे, नाउमेद न थियो आहे तॾहिं त इंसान पैदा थिए थो। तंहिंजे करे हिन धरतीअ जे जावनि मां नाउमेद न थियणु खपे। हे धरतीअ जा जावा इनशाअल्लाह कंहिं न कंहिं रंग ते पहुचंदा, का न को रंग लाहींदा ऐं पंहिंजो मक़सदु मानींदासीं। तारीख़ मुख़्तलिफ़ दौर ॾिठा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त सिंध में सभु कुझु अथव, सभु कुझु आहे, सिर्फ़ु असांजी अबोधाइत आहे जेका असांखे परेशान थी करे पई, ॿियनि जे ॾाढो ग़ुलाम थी करे पई। अजब जहिड़ियूं तव्हां ऑफिसरनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदव, ग्रेजुएट ऑफिसर, एग्जीक्यूटिव पोस्टुनि ते ऑफिसर, मैट्रिक पास इंटर पास वॾेरनि जे पुठियां जीपूं डेड़ाईंदा था वठनि। इहो असांजो इंसाफ़ आहे। इंसाफ़ जी कुर्सियुनि जी हालत इहा आहे, जज हुते मरनि था पिया। इंसाफ़ जी कुर्सियुनि जी हालत इहा आहे त को बि इंसाफ़ जो हिकिड़ो माण्हू चए त मूंखे इंसाफ़ मिली वियो आहे। तव्हां सभु सुञाणो था पिया हिन मुल्क जी हालत छा आहे, ऐं इहे चवनि था अमुन थी वियो। घणा माण्हू क़तल था थियनि, अख़बार इबरत कागज़ त सभु पढ़ंदा पिया, घणा माण्हू क़तल था थियनि पिया, हर अख़बार में 10-15 माण्हू क़तल था थियनि पिया। हे असांजा हुक्मरान चवनि था त बाबा कुझु कोन्हे, अमुन आहे। त इहे ॻाल्हियूं सभु कीअं थियूं फैलिजनि, असांजे फ़ाइदे में छा आहिनि, इहे ॻाल्हियूं सभु नोट कयो ऐं उन खां पोइ पंहिंजी लाइन हिकिड़ी तयन कयो त असांखे काॾे वञिणो आहे। इएं न त ॻाल्हि भली कयूं ऐं इस्तेमालु वरी ग़लति थी वञूं, इएं न थियणु खपे। आख़िर में ॻाल्हियूं त ॾाढियूं घणियूं हुयूं, सूरत ॾाढा आहिनि, मसाला त एतिरा सिंध जा आहिनि, जेकॾहिं वेही कयूं त सॼी राति खुटी वेंदी, मसाला कोन खुटंदा। हिकु हिकु मसाले ते मसालो हिकिड़ो आहे, बयानु करे फेराए घेराए असांखे अहिड़ो त हू राज़ी करे था वञनि जो असां वहिंवार निकिरी थी वञूं। तंहिंजे करे इन्हनि वहिंवारनि खे छॾियो, पंहिंजे पाण खे सुञाणो। घटि में घटि ॿियो कुझु नथा करे सघूं, एतिरो त करे सघूं बाबा भाई चवंदो भई तूं ग़लति आहीं, दिलि में त चई सघूं था। इहो जेकॾहिं कयूं त इहो पहिरियों ॾाको आहे असांखे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचाइण जी। मूंखे उमेदु आहे त सभु दोस्त घटि में घटि इन ॻाल्हि खे सम्झी विया हूंदा ऐं साईं उबैद खे, साईं जमालदीन खे या रिक्वेस्ट थो कयां त अहिड़ी महफ़िलूं वधीक थींदियूं रहंदियूं त साईं अब्द मनसी पतो थो कयां था, विसरियो थो वञे। आख़िर में सिंधड़ीअ सॾु कयो का हलंदी चइबियूं, सिंध थी सॾु करे का हलंदी चइबियूं। वञणु तिन पियो नालो नींहं ॾिननि जो, जन खे इश्क मोहबत सिंध सां आहे ऐं मसइलनि खे सम्झंदा उहे ई सिधी वाचलना। इहो लॻे पई हिन तक़रीब में शामिल सभिनी नौजवाननि जो थोराइतो आहियां, जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु छीड़ाए हिन क़ौमी इन में जेको आहे सो महफ़िल में इन नंढड़ी जेका आहे पुरवकार तक़रीब में असांजो साथ ॾिनो। ख़ुशूसन जेके असांजा मुंतज़मीन आहिनि हितां जा, जिन पंहिंजे जेको आहे सो हड़ूं वड़ूं जेको ख़र्च करे इन असांजी तक़रीब खे 4 चंड लॻाया। साईं अकबर साहिबु, साईं बलोच साहिबु ऐं ॿिया असांजा नौजवान जेके बि आहिनि उन्हनि जेको आहे सो तमामु असांजे हिन गॾिजाणी में असांजो साथ ॾिनो
नाला केतिरा खणा जेके बि हिन पिंडाल में दोस्त जेके हाज़िर आहिनि उहे सभिनी जो इंतिहाई थोराइतो आहियां लतीफ़ सरकार जे इन शेर सां त थोरा न थोरा मूं ते मारूअड़नि जा थर में वारी थोरड़ी तंहिं घणेरा भलायूं ऐं भेरा घणी घणी दस केतिरा लतीफ़ सरकार जे नियत सां अॼु नंढड़ी सही पर लेकिन पुरवकार तकरीब जो इख़्तिताम कजे थो हींअर खां पोइ जेको आहे सो इंतज़ाम आहे मानी जो उहो बि दोस्तनि खे जेको मिलंदो हुन खां पोइ वरी सभु को पंहिंजी राह ॾांहुं राही कंदो तव्हां